अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक न्यूज़ ते ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हां सां ककड़ा मां ख़बर शेयर आलमगढ़ शहर में गंदगी जा ढेर लगी विया। रोडनि चौकनि ते किनो पानी तलाउनि जी सूरत में ककड़ प्रेस क्लब अॻियां बीठी वियो। नाहिल इंतिज़ामिया पारां सफ़ाई सुथराई जा मिलंदड़ लखें रुपया हड़प, शहरी सख़्त परेशान। ककड़ शहर जे मेन रोड ते नाले जो किनो पानी ओवरटॉप थियण करे तलाउ जी सूरत में बीठी वियो, जॾहिं त यूसी इंतिज़ामिया पारां सफ़ाई सुथराई जा के भी जोगा कदम न खया। शहरी सख़्त परेशान भरियल नाले जो गंदो पानी बीहण करे शहर में मच्छरनि जो आज़ार वधी वियो ऐं शहरी मुख़्तलिफ़ बीमारियुनि में पिण वठिजी विया। शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि जुणे जा मोला, बबूर मोला, सिहत पाड़नि में पिण गंदगी जा ढेर लॻल आहिनि। यूसी के मिलंदड़ महाना 5 लाख रुपया कागज़ी कार्रवाई में पूरा ॼाणाए मुबीना करप्शन कई पई वञे। उन हवाले सां शहरनि पारां मुतालबो कंदे चयो त डीसी दादू ऐसी कहनि छा मुख्तार कार कहनि छा फौरी तौर नोटिस वठी सफ़ाई सुथराई लाइ कदम खणी शहरनि में पकड़ियल बेचैनी दूर कई वञे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।